वाजिबुल एहतराम महबूब जा परवाना दस्तगीर जा दीवाना हम सब सदन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सलाम दी जवाब अस्सलाम वालेकुम। जिए तो मुआदिल बेकार अवा जमात सबूरी जे आडो एक अल्लाह जे कलाम पाक में आयत मुबारक पेश कई दुआ कयो अल्लाह ताला मु बेकार के इन जे मथा हक ऐं सत बयान करण जी तौफीक अता फरमाए ऐं तवाई असा के इन जे मथा खुदी करे अमल रखण जी तौफीक अता फरमाए। ताजा आमीन तो तीन प्रोग्राम कराया वोट गुरण चावड़े जे कादरी तारीख जे नौजवान जो वॾी महिरबानी जे भी शाने शुहदा करबला ऐं यारी शरीफ में जे भी रुपयो तानो हिस्सो वरतो आहे अल्लाह ताला उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। पेरिये जा फरमाना इन महफिल में अचण वेहण ज़िक्र ॿुधण असां सुनण जे लाइ ॿिन्हिनि जहाननि जो छोटकारो छो जो इन महफिल में तो असां पाण न ईंदा आहियूं साईं करम करे पंहिंजी महफिल नसीब कराईंदा। सुबुह जा अलाए कहिड़ा कहिड़ा तो असांजा प्रोग्राम ठहियल हूंदा पर वरी जाॾे महबूब करम करे पंहिंजी महफिल नसीब फरमाए तॾहिं आशिक़ फरमाए महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। सब गदी जो आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं जो आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। और सुनियो आपके मुबारक जो अल्लाह ताला फिर जो दर्दी नसीब फरमाए ए कुरान भी नसीब फरमाए नमाज भी नसीब फरमाए ए अहल बैत जो दर भी नसीब फरमाए। यो सुन्नी का सवाब दे के मसाहिया मेहरबानी नाए जो कुरान जी दामन भी हुजे अहल बैत जी दामन भी हुजे साहब जी दामन भी हुजे जेकॾहिं रब इन करम नवाज़न सां नवाज़ देवा त मसलक जमायत अहल सुन्नत खे नवाज़ सुनियो पंहिंजे अक़ीदत खे समझो पंहिंजे मसलक खे समझो जॾहिं तो असांखे पंहिंजो मसलक समझ में आयो तो असांखे पंहिंजो अक़ीदो समझ में आयो पोइ तो असांजो दुनिया जे अंदर भी बेड़ो पार आहे त इंशाअल्लाह ताला ख़बर ऐं आख़िरत में भी तो असांजो बेड़ो पार।
देखो थकजी बता रहे सुभान अल्लाह दवे ये थकजी बना जो को न थके वापस वो इश्कवारी रट कर भेज दस्तवीर जो चलता भी भेज दस्तवीर प्यारा दोस्तों जे करें तो के साथ जो जिक्र गुजरना तसन्नन के ज़बान माबूद आल बेहर जो जिक्र गुजरना तसन्नन के ज़बान माबूद अल्लाह के वली जो जिक्र गुजरना तसन्नन के ज़बान माबूद अल्लाह ताला तो असाजे प्यारा दोस्तों महबूब रसूलुल्लाह के साहब जे इश्क सा आल बेहर जे इश्क सा तो असाजे सीने के अल्लाह ताला नूर बनायो जो इन सीने के अंदर साफ जो प्यार भी समाएगा मुस्तफा के बचन आल बेहतर के भी लाडियार करे सुभान अल्लाह तो क्लियर साफ आवाज ना है लाडियार करे सुभान अल्लाह तो ये कि मैं आयत करीमा पढ़ी आज अबूदो इधर जो तर्जुमों को जो तशरीह प्यारा भी वाला अर्ज करे इजाजत रखने लासे लाडियार सुभान अल्लाह तो कुरान का पढ़ा तो ना अल्लाह ताला की ज़ात व बरकत फरमाए वला के कुरान जो हाफिज बनाया मुझे रब तो फरमाए ये कि अल्लाह दे राह में कत्ल किया गुमान भी न कयो कवे मुअल मरिया वो जिंदा तान पर उनके मां उए मां रब वट उनके रिज़्क़ भी मिलंदो है जिंदा तान पर उनके उए मां रब वट रिज़्क़ भी खाईंदा वो अदा दे के जिंदा उजन रब वट रिज़्क़ भी खाइन उनके मुअल किए देबो जिंदा है तो असा दुनिया जा काम था खाऊं जन्नत जा काम था खाऊं तो असा दुनिया जा मेवा था खाऊं उए जन्नत जा मेवा था खाऊं वाह उनजा नसीब से के जन्नत जा काम मेवा खाएं राजा करण करे सुभान अल्लाह मुझे प्रिय जा परवानो ओ मुझे दिल पर नबी जा दीवानो अल्लाह ताला की रात में बरकत करे फरमाए वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाह अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून के अल्लाह के राह में कत्ल जीवा हुए जिंदा पर तवा के शऊर कोने न रब के राज के समझी सको तो असा जो अकल जितो खत्म तो थे तो अल्लाह की कुदरत शुरू थी थे समझ में न तो डाढ़ियारण करे सुभान अल्लाह जो ओ चावड़ा फकीरा अल्लाह की राह में हाणे कोई मुला तो कहा जेके शहीदन उए जिंदा हैं वो ताजा प्या वलिया
ब्यात जिंदा कोनन अरब तो बरा जेके शहीद हैं आत्मा तो के दिलबर नबी जी हदीस पाक बुधाया सुभान अल्लाह दादा करे सुभान अल्लाह जाओ मुझो दिलबर नबी तो फरमाए जेको पानी जे अंदर बुढ़ी फौत थी वने वो भी शहीद में शामिल आ जेको अचानक हादसे में फौत थी वने वो भी शहीद में शामिल आ जेको दीवार जे हेठा दबजी फौत थी वने वो भी शहीद में शामिल आ जेको बाहि जे अंदर सड़ी फौत थी वने वो भी शहीद में शामिल आ का औरत विम जे दौरान फौत थी वने वो भी शहीद में शामिल आ जेको अल्लाह जे राह में दीन जी खिदमत कंदे कंदे फौत थी वने मुझो दिलबर नबी तो फरमाए वो भी शहीद में शामिल आ मुखे चवण जो असांजो कलंदर भी जिंदा है असांजो भिटाई भी जिंदा है असांजो रोज़े धनी भी जिंदा है असांजो हक बाऊ सरकार भी जिंदा है हजरत साईं यूसुफ शाह जीलानी भी जिंदा है तो देश वारो जवान मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह वलियन जो सरदार पीरन जो पीर दिलबर दस्तगीर भी जिंदा है दाढ़िया तरण करे भेज दस्तगीर जो मारो हथ मथे कणी भेज दस्तगीर जो मारो मालूम थियो त असांजा अल्लाह वारा भी जिंदा है क़ब्रुल मोमिनीन रोज़तुल रियादुल जन्नत मोमिनन जी मज़ार जन्नत जे बागन में एक बाग थींदी आ जने अल्लाह वारन जे दर ते हलंदा आहियूं कल्बी सुकून मिलंदो आ छो जो उहा जन्नत वारी जगह हूंदी आ जन्नत वारी जगह ते जन्नती वेंदो आ ॿियो न वञी सघंदो आ तो सुभान अल्लाह प्यारा दोस्तों मुख्तसर अर्ज़ कया तो जॾहिं मुझे हुसैन जी करबला में शहादत थी उन का बाद में जो कुछ वाक़ियात हुआ मुझे महबूब जा परिवार जो मुझे प्रिय के बच्चन के तकलीफ़ूं आयूं अल्लाह अकबर सिर्फ तो असा गदड़न तई दीन पुजाण जे ला प्रिय जे बच्चन तकलीफ़ूं कयूं अल्लाह किथे ख्याल अथव मोजी ज़ुबान मोजो कलम छापे शुक्रे हसने न जो गम चौहिया मोजी ज़ुबान मोजो कलम सब कदी चौहिया मोजी मोजी ज़ुबान मोजो कलम छापे शुक्रे हसने न जो गम ये मोजी ज़ुबान मोजो कलम हर हूर हुसैन के हार विधा से नखे हार विता वही कर बल बण जी बागेरम छापे शुक्रे हसने न जो गम ये मोजी ज़ुबान मोजो कलम ओ मुझे प्रिया परवाना ओ मुझे महबूब जे बच्चन जा दीवाना ओ प्रिय जे बच्चन जे कुर्बानी ता कुर्बान वना मुझे लजपाल हुसैन सजो कुतुब को हाई करे आजो सर अची सजदे में रखी करे पाजे नाने रसूलुल्लाह जो दीन करबला में बचायो आ मुझे रब हुसैन जे सब्र का कुर्बान वना अदा मुझे रब हुसैन जी शहादत थी पलीतन के खौफ मुझे प्रिय जे बच्चे हजरत हुसैन पाक जो ये मुझे लजपाल
हुसैन पाक जी शहादत थी पलीत मुझे प्रिय जे बचन जे खीमन दे काहे पिया मुझे रब मुझे महबूब रसूलुल्लाह जे नवासे हुसैन जी शहादत खां पोइ पलीत प्रिय जे बचन जे खीमन दे काहे पिया खीमन के बायूं ॾियण शुरू कयूं मुझे प्रिय जा पाक आलबे त पर्दे में बाहर निकरी आया बीमार इमाम ज़ैनुल आबिदीन वो हली न पियो सके टेकुन ते बाहर निकरी आयो ओ मुझे प्रिय जा परवाना मुझे महबूब जे बच्चन जे सब्र के सलाम अल्लाह अकबर हजरत बीबी पाक ज़ैनब सुने हुसैन जे प्यारा दोस्तों धर्म मुबारक जे विझो जी करे पांजे हुसैन जे प्यारा दोस्तों जिस्म मुबारक में चिंबड़ी वई मां पांजे नाने रसूलुल्लाह के दी जवे नाना अज तुझे कुलण जो सवार हुसैन करबल में गुस्से पियो अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो शाम थी चुकी जीअं ऊंधई प्यारा दोस्तों शाम ये सिज लही वञे ऊंधाई शुरू थे हजरत बीबी पाक ज़ैनब के मुझे रब लजपाल हुसैन वारी वसियत याद अची वई आदि मुझी नगड़ी सकीना जी पारत अथव मां नगड़ी सकीना के सीने ते सुमारे करे निंडो कराईंदो आहियां कुरान जूं लोलियूं ॾींदो आहियां हजरत बीबी ज़ैनब साईं चयो त नगड़ी सकीना काॾे वई हजरत बीबी पाक सकीना के ॻोल्हण जे लाइ मन खीमन ॾे अचे करबला जे मैदान में ॻोल्हे थई जीअं जो मुझे रब हुसैन जे वरी मथां आई त नगड़ी सकीना कदमन में सुती पई आहे नगड़ी सकीना के खणी हंज में सुमारे करे चवे थी नगड़ी सकीना काॾे वई मां त तोखे ॾाढो ॻोल्हियो त नगड़ी सकीना पंहिंजे बुआ खे थी चवे बुआ तोखे ख़बर आहे त मूंखे निंड पंहिंजे बाबे जे सीने से ईंदी आहे मां निंड पंहिंजे बाबे जे सीने ते कंदी आहियां ओ सकीना तूं त कदमन में सुती पई नंढड़ी सकीना थी चवे बुआ छा कयां मुंहिंजे बाबे जो सीनो सॼो तीरनि सां भरियो पियो आहे ओ का जॻह कोन्हे जो मां सकीना पंहिंजे बाबे जे सीने ते निंड कयां तॾहिं थी बाबे जे पेरनि में सुम्हां ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो मुंहिंजे प्रिय जे बचन जा सिर पलीत नेज़े ते सवार करे मुंहिंजे प्रिय जे बचन खे कैद करे कूफे जे प्यारा दोस्त पलीत वरितियूं पिया वञनि खोली पलीत जे हथ में नेज़ो आहे नेज़े जे मथां मुंहिंजे लजपाल हुसैन जो सिर मुबारक अचानक खोली पलीत खां वो हथ मां छॾाइजी वियो नेज़ो ज़मीन जे अंदर खुपजी वियो हुनजे मथां हुसैन पाक जो सिर मुबारक जीअं जो नेज़ो ज़मीन में खुपियो सॼो काफ़िलो बीह रहियो सॼे काफ़िले वारा हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन ले आया पलीत हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन के कोड़न जो वस्कार शुरू करे ॾिनो हल पंहिंजे बाबे खे चओ त पंहिंजे काफ़िले खे अॻिते हलाए हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन पंहिंजे बाबे जे सिर मुबारक जे आॾो अची करे पंहिंजे बाबे सां थो ॻाल्हाए बाबा मुझे जिस्म में कोड़न खाने जी वसत कोने ओ बाबा मेहरबानी कर काफिले के अगले हला हजरत इमाम हुसैन जे लबन में आवाज आयो बचा ज़ैनुल आबिदीन की मां काफिले के अगले हलाया ओए तेज में आयो चका मुझी नंढड़ी सकीना किरी पई आ उनके कोई संभालण वारो कोने उन नंढड़ी सकीना के संभालियो त मां हुसैन काफिलो अॻिते हलाया पोइ ते जो अचन त छा ॾिसनि त नंढड़ी सकीना सॼी दी थी अचो बाबा हुसैन अॼु कोई मूंखे मुंहिंजे संभालण करण वारो कोने ओ मूंखे सीने ते संभालण वारा बाबा नंढड़ी सकीना के कोई संभालण वारो कोने नंढड़ी सकीना के खयों काफिलो अॻिते रवानो थियो अल्लाह अकबर मुंहिंजे प्रिय जा परवानो जिया जो प्यारा दोस्त कूफे में बली दबता
पलीत इन प्रिय जे बच्चे नवाज़े हुसैन जे चप्पल के ये ईदा न दे मां इन चप्पल ते मुझे मुस्तफा के मिठियूं दी दे दिठो सोने अलिया के मिठियूं दी दे दिठो अल्लाह अकबर मुझे महबूब जा परवानो मुझे प्रिय जे बच्चन जो काफिलो पैदल जो सजे प्यारा दोस्तों कूफे जे बाजार में घुमायो वियो सिरने देते कड़ी सरन वारा में हा ओ पोवरी प्यारा दोस्तों दोलन वारा मुझे प्रिय जे बच्चन जो काफिलो वरी शाम जे पासे ते रवानो कयो वियो कूफे का शाम 600 मील परे आ मुझे प्रिय जे बच्चन ये 600 मील केद में प्यारा दोस्तों सफर कयो हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन के हथ खड़ियों भी लगदो बेलखियों भी लगदो प्यारा दोस्तों मुझे प्रिय जे बच्चन जो काफिलो जीअं जो दमिश्क शहर में पहुतो आ त पलीत ऐलान कराए छॾिया कोई भी बाहर न निकरे काफिलो पासे को ऐलान कयो कोई भी घरनि जे अंदर न रहे हजरत इमाम प्यारा दोस्तों ज़ैनुल आबिदीन अम्मा बीबी ज़ैनब साहिब ये जा बचड़ा कैदी बनी करे दमिश्क जी बाजार में आया पलीत देव तेन के इन रात न दमिश्क जे बाजार में इंतजार प्यारा दोस्त कोई वतन जे ला प्यार न हूंदो एॾो अदब पर अॼु मुंहिंजे पीउ जा बच्चा उहे कैदी बणाए करे दमिश्क जे बाज़ार में रात रहियो पियो वञे अल्लाह अकबर दमिश्क में हिकिड़ी औरत आ जंहिंखे ख़बर पई त कैदियुनि जो काफ़िलो आयो आहे उन प्यारा दोस्तों कुझु चादरूं मोकिलियूं जेको उनजो हाल हो ऐं उहा प्यारा दोस्तों पाणी जो प्यालो भरे करे अम्मा बीबी पाक ज़ैनब जे आई अम्मा बदुक पाणी जा पी अम्मा बीबी पाक ज़ैनब ॾिसी करे अम्मा तूं केरा असां खां के पाणी जो दुख पुछा न कई आहे तूं एतिरी ख़िदमत थी करे तूं केरा हाणे उन माईअ खे ख़बर कोन्हे त हिकु प्रिय जे बचन जो काफ़िलो आहे उहा थी चए मां मदीने जे रहण वारी हुयमि मां सची ख़ातून जे दर जी नौकराणी हुयमि अम्मा जे दर जी नौकरी ॾींदी हुयमि अम्मा साईं मूंखे वसियत कई त ओ मुंहिंजी गुलाम ख़ादिमा मां वसियत थी कयां इन वसियत ते अमल कजां को कैदियुनि जो काफ़िलो मिलई त उन्हनि जी ख़िदमत कजां पोइ अम्मा मूंखे उन अम्मा सची ख़ातून जी वसियत यादि आहे उन वसियत खे मां यादि करे तॾहिं मां तव्हांजी ख़िदमत कई आहे उहा मां जॾहिं मां सची ख़ातून जे ग़ुलामीअ में हुयमि त उनजी नंढी शहज़ादी जंहिंजो नालो बीबी पाक ज़ैनब हो जंहिंखे मां झमे खणी खेॾारियो हो उहा मां उनजो उन्हनि जे लोड खे लोॾींदी हुयमि पींगा लोॾींदी हुयमि ऐं उनजो भाउ हुसैन हो उन्हनि खे गॾु मां खेॾारियो हो मां नौकरियूं ॾिनियूं ख़िदमतूं ॾिनियूं पोइ जॾहिं मुंहिंजी शादी दमिश्क जे पासे ॾे थी आई अम्मा अॼु ख़बर न आहे त मां बीबी ज़ैनब कहिड़े हाल में हूंदी हुसैन कहिड़े हाल में हूंदो अञा ईअं जो चई त बीबी पाक ज़ैनब जे अखियुनि मां ज़ारो क़तार पाणी वही आयो चवे थी अम्मा जेकॾहिं बीबी ज़ैनब जी पुछा थी करे त उहा हिकिड़ी सची ख़ातून जी न्याणी त ज़ैनब मां आहियां जेकी अॼु दमिश्क जे बाज़ार में कैदी बणिजी आई आहियां मुझे भाउ हुसैन जी पुछा थी करे लेके दबे आ रहे से माजा नेज़े ते सिर ॾिसे थी माजा जे नेज़े जे नोक ते सिर रखियो इहो मुंहिंजे नाने रसूलुल्लाह जे कुलड़नि जो सवाल हुसैन इहो थी प्यारा दोस्तों माई रोई ले बेहोशी गिरी पई उठी पंहिंजे बदन खे एतिरी तकलीफ़ प्यारा दोस्तों जीअं सुबुह थी
कातलो ये बदले जे पेद जो कातलो यजीद फरीद जे सामो पेश कयो वियो फरीद पाण मथे वेठो मुझे हुसैन पाक जो पंहिंजे पेरनि में जे राज़ हुसैन जे चपन ते उहो फरीद जो लगाए इजाज़त जो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन के ॾिसी करे मुंहिंजी बैत न कई ॾिस त हाणे मुंहिंजो शान किथे आहे मथे आहे हेॾो आज़ान आई इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाए अल्लाह ॿुध जॾहिं अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह जो आवाज़ अरे पलीत आज़ान में मुंहिंजे नाले जो ज़िक्र हली रहियो आहे मुंहिंजे नाले जो जेके भी दवस जा माण्हू हुआ ॿाहिरि निकिरी करे इमाम हुसैन पाक जो सिर ॾिठऊं फिरी जे बदन जा सिर ॾिठऊं हुन वक़्तु चवण लॻा अरे पलीतो तव्हां बाग़ी पिया सॼो हिननि खे हिते मुंहिंजे करीम जे कुलनि जे सवारनि जा तव्हां कातिल बणिया हो सॼो दवस जा शहर जा माण्हू उन पलीत खे साम्हूं चई ॾिनो तूं बदबख्ता तूं लानतिया फिरी जे बदन जो तूं कातिल बणियो आहे तुंहिंजे मथां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत आहे अल्लाह अकबर करा दोस्तो हिन पलीत ॾिठो त हाणे दवस जे शहर जा माण्हू सभु मुखों फिरिया था वञनि तूं पंहिंजे घर भॻो पंहिंजे दाग खे लिकाइण जे लाइ घर भॻो पंहिंजे घरवारनि खे पंहिंजे थिम खे जातियुनि मासियुनि खे सभिनि खे जे उथो पेर उघाड़ा कयो मथो उघाड़ो कयो कारा कपिड़ा पायो वञो बीबी पाक ज़ैनब जे दरबार में पंहिंजे मथे खे धक हणंदी वञो बीबी पाक ज़ैनब खे चओ त असांजो ॾोह न आहे हिन में यज़ीद जो ॾोह न आहे इब्न ज़ियाद इब्न सर्द जो ॾोह आहे हिन में यज़ीद जो ॾोह न आहे उन्हनि ईअं कयो पेर उघाड़ा मथो उघाड़ो कारा कपिड़ा पाए पाण जे मथे खे धक हणंदियूं जिस अम्मा बीबी ज़ैनब ॾिसे त हिननि खे क्यास आहे रोई ॾियो अम्मा बीबी पाक ज़ैनब वटि भॼियूं अम्मा यज़ीद जो को ॾोह न आहे इब्न ज़ियाद इब्न सर्द जो ॾोह आहे अम्मा बीबी पाक ज़ैनब रोई करे चयो यज़ीद जो ॾोह न आहे जॾहिं हुसैन जो सिर जॾहिं आयो पलीत वटि पेश कयो वियो पाण मथे कुर्सीअ ते बि उहे मुस्तफ़ा जे कुलनि जे सवार हुसैन जो सिर पेरनि में पियो रखे हुसैन जे सिर खे तकलीफ़ूं पियो ॾे ऐं उन्हनि खे इनाम तव्हां ॾिना तलवारूं तव्हां ॾिनियूं घोड़ा उठ तव्हां ॾिना उन्हनि खे इनाम अम्मा बीबी साण फरमायो इहो क़यामत ताईं तव्हां पाण खे पिटींदी पिटींदा रहंदो अम्मा साण वरी इमाम ज़ैनुल आबिदीन ले आया उन्हनि बि ईअं ई फरमायो ओ दुनिया जा मुसलमानो मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जे बचन जा कातिल त बणिया पर प्यारा दोस्तो वरी कुछ प्यारा दोस्तो साल ॿिनि खां बाद में प्यारा दोस्तो उन पलीत यज़ीद ऐलान करायो 20,000 पंहिंजा फौजी मदीने पाक ॾे मोकिले प्यारा दोस्तो जे तव्हांजे लाइ 3 ॾींहं मदीने पाक में वञी तव्हांजे लाइ हिलाला हज़ अल्लाह अकबर प्यारा दोस्तो मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा गुलाम उन यज़ीद जे पलीत जा यज़ीद जॾहिं पाता प्यारा दोस्तो मदीने में 100 दफ़े मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जा सहाबी उन्हनि प्यारा दोस्तो क़त्ल कया प्यारा दोस्तो पोइ जेके महबूब रसूलुल्लाह जा सहाबी पोइ वरी ताबई जेके हा वरी प्यारा दोस्तो इहे मुंहिंजे महबूब जा परवार 10,000 सहाबी पलीत प्यारा दोस्तो मुंहिंजे प्रिय जा शहीद कराया मस्जिद नबवी शरीफ में प्यारा दोस्तो घोड़ा बदराया विया एतिरे क़दर जो प्यारा दोस्तो उन्हनि घोड़नि जूं गंदगियूं मस्जिद नबवी शरीफ में उन पलीत बैतुल्लाह जा गिलाफ साड़ाया ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना अजो को उथी पलीत चवे त यज़ीद हक़ ते हो ओ महबूब जा परवाना ॾिसो त मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जे दीन जो दुश्मन केरु आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन जो कातिल केरु आहे मुंहिंजे रब लजपाल मुर्शिद आशिक़ जा फरमायो
आवाज के यजीद जी पास तकड़ को खबर आयो ना वो भलो जो यजीद जी का जाहिर था जे यजीद जे हिमायत में क़यामत जो ॾियारो थींदो वो पलीत यजीद जे टोले मां सदा ये जवाब मुझे रब सोने हुसैन जे टोले मां कहा दोस्तों वो मुझे महबूब रसूलुल्लाह जा आशिका वो यजीद मुझे मुस्तफा जे दीन के मिटाइण पियो चाहे कुरान के मिटाइण पियो चाहे प्यारा दोस्तों नमाज कुरान के मिटाइण पियो चाहे पर मुझे रब हुसैन करबला के मैदान में आखिरी एड़ो सजदो कयो इने से एड़ो कुरान पढ़ी देखारियो जो क़यामत ताईं नाने जी नमाज भी जिंदा करे देखारी नाने जो कुरान भी घर घर पुजाए देखारियो मुझे हुसैन पाक एड़ो कुरान पढ़ो जो घर घर में कुरान पढ़ी वियो एड़ी नमाज पढ़ी घर घर में नमाज पढ़ी वई एड़ी शरीयत बचाई जो घर घर में शरीयत पढ़ी वई कुरान पढ़ो हुसैन जो सदको आ नमाज पढ़ी मिली हुसैन जो सदको आ शरीयत पढ़ी मिली हुसैन जो सदको आ तो असां के जे करे दीन पंजी मिलियो आ दीन जो बेड़ो तरी मिलियो आ तो उन करबला वाले हुसैन के आशिक कयो सुभान अल्लाह जो तमाम अर्ज कया हुसैन जो जिगर हुयो जे ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो जिगर कुर्बानी ॾिनी हुसैन जो दादा चरण करे सुभान अल्लाह जो तो ही हुसैन जो जिगर हुयो जे ही आई कुर्बानी ॾिनी मदीनो छॾण उतड़े सुखियो नाने सा प्यार हो गुलड़न जो सवार हो जय ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो जिगर हुयो जय ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो सुभान अल्लाह तो मानते विशेरा मुझे करीम जा हिया बचा दादा तड़ करे सुभान अल्लाह जो तीन सजे के राधा सजा मुझे करीम जा हिया बचा दीन सजे के राधा सजा रोई रोई जे मदीनो छॾियो रोई रोई जे मदीनो छॾियो जे ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो मुसाफिरन जो हियो काफ़िलो दीन जे दुश्मन सां हो मुकाबलो हथ यज़ीद जे हथ में जंहिं न ॾिनो हथ यज़ीद जे हथ में जंहिं न ॾिनो जंहिं ही आई कुर्बानी ॾिनी हुसैन जो साईं गुल अहमद शाह अर्ज़ कयो
जो गुलाम ॾिसो जंहिं कुर्बानी ॾिनी हुसैन जो जिगर हुयो जंहिं कुर्बानी ॾिनी हुसैन जो। ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो। हुसैन पंहिंजे नाने जे दीन जो बेड़ो तारे छॾियो। अली मचा फरमाइश कई तो सुनो हुसैन जो मदीनो छॾे करे उहो हिकिड़ो शेर उहो ॿुधायो सुभान अल्लाह त मां ॿुधायां। अॼु राति आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनियाई दुस वरी मान मदीने में पई दी दुनियाई दुस वरी मान मदीने में अध रात थी दुसराई नाना उतड़न ते चढ़ी दई दरड़ा वेलिया के तजद नमाज पढ़ी बुधन सुन्नत फजर जी मां आज़ान मदीने में बुधन सुन्नत फजर जी मां आज़ान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनियाई दुस वरी मान मदीने में पई दी दुनियाई दुस वरी मान मदीने में। करे सुभान अल्लाह। तुझे शहर में बजरंग जी शादी कराया कासिम अकबर के हिते घोट बनाया पूरी ही उम्मीद मुझी थी कान मदीने में पूरी ही उम्मीद मुझी थी कान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनियाई दुस वरी मान मदीने में सुगरा जी पात थई मुंहिंजी न्याणी अकेलिया नकी भेण भाव ते नकी साण सहेलिया नकी तरजो वरिया को दरबान मदीने में नकी तरजो वरिया को दरबान मदीने में अज रात आया नाना मेहमान मदीने में पई दी दुनियाई दुस वरी मान मदीने में कजा दुआत वनी दिल पर इम्तिहान में पास थिया तुझे दीन का असगर घोरे गाजी अब्बास दिया रोई मीरल गिलाल जयो सुल्तान मदीने में रोई मीरल गिलाल जयो सुल्तान मदीने अज यारी आहे दस्तगीर जी ओ मुझे पीरन जे पीर जी मुर्शिद रोशन आदमीर जी अज यारी आहे दस्तगीर जी मेरी दिल खुश थे थी यारी ते उहो भेज दस्तगीर जो नारो भेज दस्तगीर जो नारो जाओ यारी आहे दस्तगीर जी ओ
पंहिंजे पीरनि जे पीर जी मुर्शिद रोशन ज़मीर जी अॼु दस्तगीर जेको पीरन जो पीर हर बुजुर्ग जो हर साल में हिकिड़ो दफ़ो उन जे आस्थाने ते उस मल्हायो वेंदो आहे हे वाहिद दस्तगीर जंहिंजो हर महीने में हर घर में दस्तगीर जो यादीअ जे सूरत में उस मुबारक मल्हायो वेंदो आहे इहो दस्तगीर है दुनिया जे तरह सां फिटाए जा दस्तगीर जी तरह सां न फिटाए दस्तगीर तो फरमाए मुंहिंजो मुरीद सिज लहण वारी जगह ते हुजे मां सिज उभरण वारी जगह ते हुजां मुरीद मुश्किल अचई सॾ कर मां धक न ॾियां त अब्दुल कादिर जीलानी आहियां मुरीद सॾ कर दिल मां दा पा निकिरंदई मदद मां दस्तगीर जी अॻिते पुॼंदी दस्तगीर जेको दिल वारी दा करे अॼु हुन जा बेड़ा पार फरमाए छॾिया थकियल नारो न खपे सीने जो ज़ोर लॻा इश्क वारो नारो ॿुधा अञा मोहब्बत वारो नारो आज हिकिड़ी दस्तगीर जी करामत तोखे ॿुधा दस्तगीर जी छकी जी कहा तो बस बेन के पीर मिलिया तो असांखे पीरनि जो जेके पीर मिले उहो बि पाण लोॾे थो हले जेके पीरनि जो पीर मिले पीर मिले वो हिक पां रोदे है हां जेके पीरन जो पीर मिले वो बई बाऊ जो न रोदे है असां दस्तगीर जी तारीफ था कयो अल्लाह हर कंहिंजो हक़ आहे पंहिंजे मुर्शिद जी तारीफ करे असां करे पंहिंजे पीर जी तारीफ ते चिड़ियाऊं था हर कंहिंजो हक़ आहे बोलते हम पीर जी तारीफ करे सके थी वो पीरन जे पीर जी तारीफ छो न कजे जेको कुल पीरन जो यार कुल पीरन जो हाय हाय ॾाढा तरण करे सुभान अल्लाह जाओ कुर्बान वञा दस्तगीर जे मक़ाम तां ये थोड़ा इन यदी अला मुरीदी खसमाए अल अर्ज़ मुरीद जो मथा थिया जे ज़मीन जे मथा आसमान मन एरो दिलासो ॾिनो मुरीद ज़मीन को आसमान परे कॾहिं बि नथो थी सघे मुंहिंजो हथ बि तोखां कॾहिं बि परे नथो थी सघे मुरीद मुश्किल अचे सॾ त कर न तो असांजे सॾण में कमी थी सके थी मुर्शिद में कमी पाचर में नथी थी सके वो मां तो पुछा का जेको 12 सालन जा उडल बेड़ा तारे सके तो असांजा दुनियावी बेड़ा छा आहिनि दिल सां सॾ कर त सही बेड़ा तारे वो मशहूर करामत दस्तगीर जी पेश करवा जेको दस्तगीर जो मुरीद सुभान अल्लाह त जाओ कुर्बान वञा पीरन जे पीर दिलबर दस्तगीर जे मक़ाम तां हर महीने जेको यारी कंदो आहे उन जी संभाल मुर्शिद पाण कंदो आहे बादशाह वक्त जो उनजे रैयत में हिकिड़ो क़त्ल थी पियो उनजी बादशाही में क़त्ल थी पियो बादशाह खे ॿुधायो बादशाह तुंहिंजे बादशाही में क़त्ल थी पियो आहे पंहिंजा सिपाही मोकिले वञो कातिल खे ॻोल्हे अचो बादशाह जा सिपाही विया उन ॻोल्हे कातिल खे पकड़े करे वठी आया
बादशाह जे साम्हूं वठी आया वो कातिल डुबरो हो पंहिंजे साह में मरे पियो वो पाण सोचे पियो मुंहिंजा तो मुंहुं कीअं उनजी का हयाती पहुतल ही पर हिनजी का हिक मुख या थप लगी त रोली बादशाह जो कत्ल जे बजाए कत्लना इनके ते फांसी ते लटकाए करे इनके कत्ल करे छड़ियो दुनिया वारन के खबर पवे त जेको कत्ल करे उन जे कत्ल जे बजाए कत्लना बादशाह जो हुक्म थियो उनके फांसी वारे तख्ते ते वठी आया मथा फांसी वारो रस्तो उन जे कीचे में विझी बादशाह हुक्म कयो तख्तो कढो तख्तो कढंदा उहो डुबरो होवे त जीअं जो तख्तो कढियो त मुंडीअ मजा रसो निकिरी वियो अची हेठ भी रहियो बादशाह जो वरी ॿियो दफ़ो टियों दफ़ो ॾई थकिजी पिया बादशाह हिनखे त फांसी नथी अचे बादशाह जो बादशाह त पंहिंजे मर्ज़ीअ जा थियो ई जेको बादशाह हिनखे फांसी पूरी न थिए वञी बाज़ार में पियो वञी चेक कयो जंहिंखे पूरी अचे उनखे फांसी ते चाढ़े बादशाह जा सिपाही हाणे बादशाह जी इजाजत मिली आहे हाणे खौफ छाजो जीअं जो वञी बाज़ार में बीठा त साम्हूं पीरन जे पीर जे यारी करण वारो इलाइके मां यारी गद करे मुंहिंजे पीरन जे पीर जी यारी मल्हाईंदो हो ॾाढा त सुभाणे अल्लाह चओ पीरन जे पीर जी यारी कंदो हो हाणे त जिन जो कम ई खीर सां हुजे ॾाढा त सुभाणे अल्लाह चओ जीअं जो साम्हूं बादशाह जे सिपाहियुनि जी नज़र पई माशाअल्लाह ॾिसण जो ताज़ो तकड़ो हो जीअं जो बादशाह जे सिपाहियुनि जी नज़र पई हिक ॿिए खे चवण लॻा त वाह जो हुनखे पूरी ईंदी जीअं जो करीब आयो अल्लाह पंहिंजी दिसदार ला असांखे तुंहिंजे मुंडीअ जी माप करणी आहे हैरानगीअ में अची वियो कपड़नि जी माप त ॿुधी आहे जुतीअ जी माप त ॿुधी आहे पर मुंडीअ जी माप पहिरियों दफ़ो थो ॿुधां दिसदार ला उहा फाती उन जे गिजीअ में विझी करे बादशाह जे सिपाहियुनि चयो ये फिट दस्तगीर जे मुड़ी अरे छाजी खिटा फिट जा फोटो छाजी खिटा बादशाह जो हुक्म जेके फांसी पूरी अचे उनखे वठी अचो हलो बादशाह दे आया बादशाह तो इनखे फांसीअ ते चाढ़े छयो ओ बादशाह मुंहिंजो ॾोह का खता मुडे जे तुंहिंजो ॾोह इहो आहे तोखे फांसी पूरी छो आई मेरा इहो बि को ॾोह आहे चवे केर वञो इनखे फांसीअ ते चाढ़े विझो सरसो ॿिकीअ में बादशाह जो हुक्म थी वियो जॾहिं फांसीअ वारे दस्ते ते वञी बीहारियऊं बादशाह जो तुंहिंजी आख़िरी का दिल जी ख्वाहिश हुजे सुभाणे अल्लाह छॾा तुंहिंजी पूरी कयूं उन जो बादशाह मूंखे 5 मिंट मोहलत मिले पोइ भले मूंखे फांसीअ ते चाढ़े छॾियो बादशाह खां इजाज़त मिली आहे वुज़ू कयईं वुज़ू करे गिचीअ में गारो करे बगदाद ॾे मुंहुं करे मुंहिंजे पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर खे सॾड़ा लॻो करे भेज दस्तगीर भी दस्तगीर जो नारो हणी रही वही रो बड़ी मेहरबानी ॾाढे अरड़ करे सुभान अल्लाह बगदाद दे मुंह करे मुंहिंजे पीरन जे पीर के तो सदे कीअं तो सदे जीअं आशिक़ दा कया सुभान अल्लाह वनी